नासिन सजी सिंध जी मेहरापुर में भी करबला के शहीदन के भेटा पेश करण जो सिलसिलो जारी है। अज़ादारी से गड सबील जा स्टॉल भी लगाया विया आहिनि। उन हवाले से रिपोर्ट किया है आकाश कुमार। मोहम्मद का प्यासा नवासा है ये, मेहरापुर शहर में शोदा करबला जिन जी याद में मुख्तलिफ चौकन ते थदे ऐं मिठे पानी जी सबिलन जो एहतमाम कयो वियो आहे। शहर अंदर पहिरीं मोहरम हराम का 12 मोहरम हराम ताईं सबिलन जो ही सिलसिलो जारी रहंदो आहे। सबिलन जे स्टॉल ते थदे सबील पियंदड़ अज़ादारन आवाज़ टीवी न्यूज़ से विचारींदे चयो त मेहरापुर में सबिल तमाम घणी लगल हुंदी आहे, हर हंध लगल हुंदी आहे, हर तबके जो माण्हू सबिल लगे पियंदो ऐं लगाईंदो आहे। ऐं सबिल अहमियत करबला खां वठी आहे, छो त असांजे शहीद मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम के शहीद अली असगर अलैहिस्सलाम के पानी न मिलो, उन याद में सबिल के हलाए वेंदो आहे। मौला हुसैन जी सबिल है, छो जो करबला में पानी बंद थियो मौला हुसैन जो। मौला जा बच्चा प्यासा हुआ, 3 ॾींहं पानी बंद हुयो, पोइ इन करे सबिलूं मौला जूं हणूं था। असां मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उन्हनि बच्चन की याद में मोमिनन के सबिल हुसैन प्यारियूं था, छो जो असांजे मज़लूम इमाम ऐं उन्हनि जे बच्चन के इन पानी के एक एक कतरे ला सिखायो हुयो। असां इमाम हुसैन अलैहिस्सलाम की मोहब्बत जो अक़ीदत मोहब्बत जो इज़हार करे सबिल जो हणी मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम के राज़ी क्यों तो मौला माशर जी असांजी शफ़ाअत नसीब। मौला जी उन करबला में यज़ीद पानी बंद कयो, असां इन जे करे मौला जी सबील था हलायूं जीअं बचो बचो पे हर दुनिया सॼीअ खे ख़बर पए त मौला हुसैन जे नाले सां सबील हली रही है। ज़ालिम इमाम से जो पानी बंद कियो, असां उन गम में सबिल हरंदा मोमिन मुसलमान सबिल पियनि, उन्हनि खे रूह खे सवाब मिले। सबिल जी वॾी इबादत आहे, सबिल ईअं ख़ासि शइ न आहे। सबिल जी वॾी अहमियत आहे। मौला इमाम हुसैन जी शहादत ऐं उन्हनि जे प्यास जे मुताबिक़ जेकी लॻाई वेंदी आहे ऐं मोमिननि खे प्यारी वेंदी आहे, हिन में असांखे सवाब मिलंदो। इन्हनि वधीक चयो त करबला के मैदान में 7 मोहरम हराम के ॾींहं ते यज़ीदी फौज हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं साणस काफ़िले में गड घर बातिन ऐं साथियुनि जो पानी बंद कयो। यज़ीदी फौज 10 मोहरम हराम ताईं मौला हुसैन अलैहिस्सलाम, मासूम अली असगर अलैहिस्सलाम ऐं साथियुनि के प्यासो रखी बेगुनाह करबला के मैदान में शहीद करे छॾियो। असां करबला के शहीदन की प्यास की याद में मोहरम हराम में शहर अंदर मुख्तलिफ हंधन ते थदे ऐं मिठे पानी की सबीलूं लगाए मौला हुसैन की प्यास के याद कंदा आहियूं। कैमरामैन साबिर अली सां गॾु आकाश कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, मेहरापुर।